माशाल्लाह भाई, कारे वेस सां काफ़ी मतलब यादूं वाबस्ता हूंदियूं आहिनि, हा न? छो भला अक्सर जेके भी सैड सॉन्ग्स हूंदा आहिनि या गमन जे बारे में कुछ हूंदो आहे, कारे लिबास के छो तरजीह ॾिनी वेंदी आहे? दुख में माण्हू कारो लटो पाईंदो या अछा लटा पाईंदो? पर मूंखे कसम सां कोई दुख न आहे। इन करे मां क्लियर करण थी चाहियां त जेके माण्हू कारा वेस पाईंदा आहिनि, छा उन्हनि खे दुखी हूंदो आहे? तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हीअ शाम कशिश टीवी ऐं बरखा एंटरप्राइज़िस जे तरफ़ां अव्हां सभिनि जे लाइ आहे ऐं असां सभिनि खे तमामु सुठो पियो लॻे, इन करे जो सिंधी गीतनि जो शहज़ादो असां सां मौजूदु आहे, त पोइ इन्हनि गीतनि खे, इन सुरीले आवाज़ खे अञा अॻिते वधायूं था ऐं हिकु ॿियो तमामु ख़ूबसूरत गानो असां ॿुधूं था। सभिनि खां पहिरियां पुछा कंदासीं असां मास्टर मंज़ूर खां त हाणे असांखे उहो कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? ही ॾाढो सुठो गीत आहे ऐं मशहूरु शाइर ज़फ़र ॾे थो, उनजो गीत आहे तव्हां सभिनी जे नाम ऐं ताड़ियुनि जी गूंज में। सिक